तो असां में सभिनी में भाॼिड़ पइजी वई। पोइ असां ॿार बचा वठी मीरसन मरीअ ते उते दुकान हुआ हिकिड़ा मेघवाड़नि जा जेके माना कपिड़े जो बि दुकान हो। पोइ रसूल भाई मरीअ जो वाल साहब रेस करींदा मरी उन असांजी औरतुनि खे पनाह ॾिनी, पर पुलिस चयो न तव्हांजो जमायत न हुननि में वेस में फ़र्क़ु हूंदो, इन जे करे हुन सभिनी औरतुनि खे जेको सो बरोच को वेस पारायो त बाबा इहे सभु असांजी बरोचाणियूं आहिनि ऐं हिन में को बि जमायती फ़क़ीर कोन्हे को। पोइ अंग्रेज़ उते ई खां उन खे असां उन माण्हुनि खे फ़क़ीरनि खे छॾे ॾिनूं ऐं फ़क़ीर जेके आहे के किथे विया के किथे विया। पोइ थोरो रेल जे बारे में ख़बर पए थी त इहे फ़क़ीर भला कीअं केरु हुआ हिन में शामिल। मिसाल हिते नाला कुझु मिलनि था, मंठार मटू ख़ासकिल जो मिले थो, या ॿियो मिसाल मंठार जेको निज़ामाणी हिन जो मिले थो, त तव्हां कुझु माण्हुनि जा नाला सम्झ में ॿुधाईंदा त असांजे ॻोठ जे भर में हिकिड़ो उस्मान हिंगोरो हूंदो। उस्मान हिंगोरो हूंदो जेको धाड़े लिपियो हो मीरपुर में न हुरगाज़ी हो, माना हुरगाज़ी हो। हा, उहो उन्हनि सां हो। ऐं ॿियो फ़क़ीर अलानो हिंगोरो। अलानो हिंगोरो इहो हुरगाज़ी बिन सां गॾु हो। हा गाज़ी। पोइ कीअं प्लेनिंग आहे थोरी ॿुधी अथव नी तो तव्हां मिट माइट वेझा त इहा प्लानिंग कीअं कयूं? उन्हनि चयो त पहिरीं वञी राति जो हिकिड़ा हथोड़ा खणी आया, हा पाना खणी आया उन गैंग वारनि जा। हा गैंग वारा हिननि जा वास्ते वारा चांग आ जेके ॿ टे उन्हनि खे चांग हा हिकिड़ो भेण जेको हो चवंदा रेलवे में नंढड़ो को मुलाज़िम हो, उहो बि मुलाज़िम हो, उहो अॻिते वेठो हो, बादशाह ॻोठ खां परते वेठो हो भेण। हा उन जी माना ॿुधल ॻाल्हि उहो असुलु उन ॻोठ जो कोन हो। ठीकु आहे, तव्हां ॿुधायो। हा हा पर पोइ उन्हनि छा कयो, उन्हनि जा खोलिया। खोलण खां पोइ माना जीअं मेल किरियो त हीअ भॼी विया। भॼण खां पोइ मिलेट्री माना हिननि 12-13 किलोमीटर में टोटल मिलेट्री अची वई। जेके बि जमायत जा ॻोठ आहे उहे तमामु घणी तकलीफ़ में अची। इहे रुॻो हिंगोरनि जा ॻोठ या ॿी जमायत जा हुते माण्हू बदबदा थी? हिंगोरनि जा ॻोठ आहे, हिकिड़ो ॻोठ हो कज़ाकनि जो, उहे टोटल वीचारा उतां लॾे विया ऐं के वरी ॿी सोबत में हलिया विया। पहिरीं उहे बि न उन कज़ाक नालो छा हो जेको ॻोठ जो माण्हू हो? अली ख़ान कज़ाक। अली ख़ान कज़ाक। हा, उन्हनि खे तकलीफ़ आई त पोइ इहो इलाइक़ो छॾे विया। हा, उहे छॾे विया। पोइ वरी अची ख़ुदाबाद में उन्हनि वेठा। उहे हाणे उन्हनि जो पीउ आहे, छोकिरो आहे गुलाब कज़ाक, इहे उन टाइम ते उते आहे। ॿुध हीउ जेको पाण थोरो ॿुधूं था त रेल किराइण जो थोरो पस मंज़र, त मिसाल जेको पाण फ़क़ीरनि मां थोरी ख़बर पई त बाबा कराची मां के हथियार पे आया, या मिसाल तौरु हिकिड़ी ट्रेन एॾी भरियल हुई जंहिंमें फ़ौज हुई, मिलिट्री बि आई पे, हर मिलिट्री मकी शदात पर हिन पासे, त थोरो इन क़िस्म कीअं भला ट्रेन जे किराइण जो